सखर मां हफ़ीज़ लाशर की रिपोर्ट आहे। सखर के न्यू पिंड के रहवासी भैया बिरादरी के माण्हुनि बासर के बमरा बिरादरी के माण्हुनि ऐं न्यू पिंड पुलिस के ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब वारो एहतजाज कियो आहे। उन मौके ते पप्पू इमरान भयो एहसान भयो ॿियनि ताईं ते चयो आहे त मोहल्ले में नालनि जो कमु सही न थियण ऐं रिकॉर्डिंग करे रहिया हुआसीं त बमरा बिरादरी के माण्हुनि हमलो करे इमरान भयो ऐं संदसि पुटु फरहान खे सख़्त मारकुट कई, जिन के न्यू पिंड थाने ते रिपोर्ट दर्ज कराए मेडिकल लेटर वठी अस्पताल वियासीं। न्यू पिंड पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे थाने ते खणी वई। रिश्वत वठी थोरी देरि में खेसि आज़ादु करे छॾियो, जंहिं बाद SHO न्यू पिंड अब्बास संधराणी वटि दान ॾियण वियासीं। तंहिं रिश्वत तलब कई। असां इनकार कंदे 5000 रुपया रिश्वत ॾियण लाइ हामी भरी, जंहिं बाद SHO अब्बास संधराणी मच्छर जी पियो सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए थाने में मारकुट कई। मुतासिरीन DIG सखर, SSP सखर ऐं वसवारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे।